उन जमीन जे टुकड़े जे मथां अल्लाह जे रहमत जी पालूट बरसात रहमत जी वसंदी आ। जे जमीन जे खिते ते अल्लाह जे कुरान जी तिलावत कई वेंदी आ। मदीने वाले साईं फरमायो त खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु। तमाम में सभिनी का भले में भलो इंसान उहो आ जेको खुद भी कुरान पढ़ंदो आ, ॿियनि खे भी कुरान पढ़ाईंदो। निमाजी भलो, हाजी भलो, सखी भलो, मुजाहिद भलो, शहीद भलो, अल्लाह के रस्ते में जिहाद करण वारो भलो, पर सभिनी भलन का भलो उहो आ जेको कुरान पढ़ंदो आ, ॿियनि खे कुरान पढ़ाईंदो। ऐं जेको हिकिड़ो दीनी मदरसो कायम करे पो भली पाण वञी मज़ार में आरामी थिए, 100 साल गुज़री वञनि मदरसो हलंदो, माण्हू कुरान पढ़ंदा, अजर ऐं सवाब उन्हे खे मिलंदो पियो जंहिं मदरसे जी शुरूआत कई। अॼु उस्ताद हाजी अली मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जे मज़ार जे मथां लातादाद अणखुट रब जूं रहमतूं थियूं वसनि। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मोहब्बत सां मिली चो सल्लल्लाहु अलैका या। यो अल्लाह जो सालिह बानो, यो अल्लाह जो वली बानो, जे कुरान पढ़ियो ॿियनि खे कुरान पढ़ायो, जे खुद दीन ते अमल कयो ॿियनि खे दीन ते अमल करायो। इन जो शान छाहे, इन जो मान छाहे, इन जो मर्तबो केतिरो बुलंदा। अचो मदीने वारे साईं जी ज़ात खां पुछूं त इन जो शान रब वटि केॾो आहे। सुभान अल्लाह। सुनन इब्ने माजा में हजरत अब्दुल्लाह बिन अम्र बिन आस रज़ियल्लाह ताला अन्हु का रिवायत आ, मुझे सोने हबीब मदीने वाले साईं जो असावी जो चवे रायत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतूफ बिल काबा। हजरत अब्दुल्ला चयो त मूं पंहिंजे अखियुनि सां मदीने वारे साईं खे ॾिठो, सोना नबी बैतुल्लाह जो तवाफ पिया कनि। अल्लाह करे चल असां सभिनी खे बि काबे जो दीदार नसीब थिए। रब करे चल असां खे बि उहो ॾियारो अचे जो हिननि अखियुनि सां रब जे पाक घर जो दीदार कयो। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब जो असावी तो चवे तुम सोना हबीब काबे जो तवाफ पिया कन, बैतुल्लाह जे चौधारी तवाफ कन पिया, ऐं संदन ज़बान पाक ते ही लफ्ज़ हुया यक़ूल मा अत्यब के व मा अत्यब रीह के। ए काबा तू केडो पाक घर रही, ए काबा तू केडो सुरो ऐं खुशबूदार घर रही, ए काबा तुझू हवाऊं केडियूं खुशबूदार आहिनि, ए काबा मां आज़म के व मां आज़म हुर्रत के। ए काबा तू केडो इज्जत वारो घर रही, तुझी हुर्मत तुझी ताज़ीम तुझो शान तुझो मर्तबो केॾो वॾो बुलंद आ। पुट बैतुल्लाह शरीफ काबतुल्लाह तू हिते ख़ास गली ॻोठ में निमाज़ पढ़ंदो ही जे मुंह काबे ॾे न करी त निमाज़ न थींदी। चओ मुंह बैतुल्लाह ॾे न करी न निमाज़ न थींदी।
जिते भूजी छा चोंदे मुंह तरफ बैतुल्लाह जी चवंदा आयो नमाज जी नियत कंदा आयो छा चवंदा आयो मुंह तरफ बैतुल्लाह जे काबतुल्लाह जे इहो काबो आ अल्लाह जो घर आ जो हर वक्त में इन जे मथा 120 रब जूं रहमतूं वसन थियूं 60 रहमतूं उन्हनि खे मिलनि थियूं जेके काबे जो तवाफ था कनि 40 रहमतूं उन्हनि खे मिलनि थियूं जेके उते नमाज़ था पढ़नि ऐं 20 रहमतूं उन्हनि खे थियूं मिलनि जेके रुए काबे जी ज़ियारत वेठा कनि थकदी पिया आहियो ॾोह तव्हांजो बि न आहे सवा ॿ ख़ूब टाइम चढ़ी हलियो आहे पर जान सोली मां बि कोन छॾींदोसां घणे अरसे खां पोइ मिलिया आहियूं वरी ईंदड़ जलसे ते मुलाक़ात थियल न थिए पिरी प्यारा बैतुल्लाह शरीफ ते रुगे ज़ियारत करे को दीदार करे रुगे ॾिसे वेही तब 20 रहमतूं उनखे नसीब थियनि ऐं जेको काबे जा 7 तवाफ करे हिकड़ो चक्कर हुंदो आहे 7 चक्कर जे त हिकड़ो तवाफ आ एड़ा 50 तवाफ करे गुनाहनि खां इए पाक ऐं साफ़ थी वियो जी उन ॾींहुं पाक हुयो जंहिं उनखे अमड़ जीजल जणियूं मां जणींदी आहे न दफ़्तर में हिकड़ो बि गुनाह न हूंदो आहे माण्हू पाक ऐं साफ़ ॼमंदो आहे जेको बैतुल्लाह जा 50 तवाफ करे हर तवाफ जा 7 चक्कर आहिनि 50 तवाफ करे मोटे गुनाहनि खां पाक साफ़ थी मोटंदो आहे बैतुल्लाह शरीफ जी कुंड में हिकड़ो पत्थर लॻल आहे जंहिंखे हजरे अस्वद सॾिबो आहे उन हजरे अस्वद खे चुमियई ॼण के अल्लाह जे साॼे हथ खे चुमी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल हजरुल अस्वद यमीनुल्लाह अज़्ज़ व जल्ल अलल अर्द युसाफिउ बिहा खल्क़िही कमा युसाफिउ रजुल अखाहु जी तमामा हिकड़ो माण्हू बे भाउ सां मिलंदो आहे मुसाफ़ो कंदो आहे हथ हथ में मिलाईंदो आहे अल्लाह पंहिंजे बाननि सां मिलंदो आहे त हजरे अस्वद जे ज़रिए मिलंदो आहे जे हजरे अस्वद ते हथ रखियो ॼणो अल्लाह जे हथ ते हथ रखियई हजरे अस्वद खे चुमियई ॼणो अल्लाह जे हथ खे चुमियई मुंहिंजा दोस्तो उहो पाक घर जिते हजरे अस्वद आ जे घर खे ॾिसी मदीने वारो मीर तो फरमाए त ए काबा तूं केॾो पाक घर रही ए काबा तुझू हवाऊं पाकीज़ा आहिनि तुझी ज़मीन पाकीज़ा तू हुर्मत वारो घर रही तू इज्जत वारो घर रही पर ए काबा वल्लज़ी नफ्स मुहम्मदिन बियदिही लहुर्मतुल मुमिन इंदल्लाहि आज़म मिनका मिन हुर्मतिका ए काबा मुखे कसम उन रब जी ज़ात जो जंहिंजे हथ में मुहम्मद जी जान आ उन रब जो कसम खणी तो चवां त मोमिन बानो ओ कुरान पढ़ण वारो कुरान ते अमल करण वारो इहो मोमिन बानो उन जी इज्जत उन जी ताज़ीम उन जी तकरीम तो काबे खां बि अल्लाह वटि वधीक पुट का ॻाल्हि समझव मदीने वारे साईं सरजमीने मस्जिदुल हराम में काबे जो तवाफ कन था असहाबन जो नजरूं मुस्तफा जे चेहरे ते हिन हुजूर काबे जो तवाफ कंदे फरमाइन था काबा तू पाक आहीं तुझी सरजमीन पाक आ तुझू हवाऊं फजाऊं पाक आहिन बराबर तू इज्जत वारो हुर्मत वारो पर मुखे कसम आ उन रब जो जंहिंजे हथ में मुहम्मद जी जान आ त मोमिन बाने जी इज्जत मोमिन बाने जी हुर्मत तो काबे खां बि अल्लाह वटि वधीक